दोस्तों हाणे इन यादगार महफ़िल जो 8हों ऐं आख़िरी क़सीदो ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि कम आयो इश्क हुसैन बहादुर थी। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जो क़सीदो आहे दोस्तो। हिन जो शाइर आहे एजाज़ साईं, सूफ़ी एजाज़ साईं। तमामु ख़ूबसूरत शाइरी कई आहे दोस्तो, तव्हां ॿुधी ॾिसो। वॾे चाह में उस्ताद बि ॻायो आहे ऐं वॾे दर्द वारी कैफ़ियत में ॻायो आहे दोस्तो। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 110 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां। दोस्तो मां उमेद थो कयां ही पंजतरनी कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। अहिड़ियूं यादगार नायाब प्राइवेट महफ़िलूं ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे लाइक कयो। ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामराज जानी सिंधी यूट्यूब ते।